बुकेरा शरीफ में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ ऐं भरपासे में पिण बरसातनि सबबि केतिराई घर ढही पट पइजी विया आहिनि। केतिराई गरीब खानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। जॾहिं त बुकेरा शरीफ वेझो ॻोठ अला बख्श जरवार जा रवासी अली नवाज़ जरवार पारां तूफ़ानी बरसातनि में मुतासिर खानदाननि खे ज़ाती ख़र्च ते 200 खां वधीक राशन जा पैकेट विराया विया। संदसि चवणु हो त बरसात सबबि केतिराई पुरियत मिसकीन माण्हू मुतासिर थिया आहिनि। मुंहिंजी इहा कोशिश हुई त जेतिरो बि थी सघे मिसकीन माण्हुनि जी मदद कयां। हिन वधीक चयो त आऊं इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले टंडो इलियार जी इंतिज़ामिया खे अपील करियां थो त हेठियनि वारे इलाइक़नि में पहुची जिते गुज़िरियल 20 ॾींहं खां केतिराई खानदान मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, जिन्हनि जा घर ढही पट पइजी विया आहिनि। खाइण लाइ कुझु बि कोन आहे। हिननि ॿोॾि मुतासिरनि जी माली मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।